वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जी लंडन में नवाज़ लीग जे सरबराह नवाज़ शरीफ से मुलाकात थी है। नवाज़ शरीफ पंहिंजे भाउ शहबाज शरीफ से मुलाकात कई ऐं नून लीग जे ऑफिशियल ट्विटर ते वीडियो बि शेयर करे छॾी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ऐं नवाज़ लीग जे सरबराह नवाज़ शरीफ विच में हसन नवाज़ जी ऑफिस में मुलाकात थी। मुलाकात में आर्मी चीफ जी मुकर्ररी समेत सियासी सूरत-ए-हाल ते ख्यालन जी ॾे-वठ कई वई आहे। अॻूणे वज़ीर-ए-आज़म नवाज़ शरीफ जी सदारत हेठि नवाज़ लीग जो अहम इजलास बि अॼु थींदो। इजलास में सागदार बि शिरकत कंदो। इजलास में पंजाब में तहरीक अदम एतमाद पेश करण या न करण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ लंडन में बरतानवी राणी जी आख़िरी रस्मन पाकिस्तान जी नुमाइंदगी बि कंदो। होॾां दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ जल्द पाकिस्तान ईंदो। नवाज़ शरीफ सां इंसाफ़ थियणु घुरिजे। मुल्क में चूंडूं 2023 में ई थींदियूं। आर्मी चीफ जी मुक़ररी खे सियासत जो मौज़ू न बणाइणु घुरिजे। इदारनि खे तकरारी बणाइण खां पासो कयो वञे।